कराची खां लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ दुआ ज़हरा बाबति नओं इंकिशाफ साम्हूं अची वियो आहे। सोशल मीडिया ते हिकु यूट्यूबर अखियुनि ॾिठो हाल बयानु कंदे अहिड़ी दावा करे छॾी आहे जंहिं सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। उज़मा नाले यूट्यूबर जो हिकु इंटरव्यू सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियो आहे, जंहिं में हुन दावा कई आहे त हू दुआ जे साहुरनि वटि वञी दुआ ज़हरा जी ज़िंदगी ॾिसी चुकी आहे। औरत यूट्यूबर जो चवणु हो त ज़हीर जी फैमिली जंहिं घर में रहे थी, मूंखे उन घर जे मालिक पाण ई मैसेज करे घुरायो हो। संदसि चवणु हो त जॾहिं मां उते पहुतयसि त दुआ ज़हरा हिकु नंढड़े बंदि कमरे में वेठी हुई। उन कमरे में हिकु भगल पखो हो ऐं चइनि पासनि खां कपड़नि जा ढेर पियल हुआ। कमरे में को बिस्तर कोन हो, रुगो हिकु भगल खट पई हुई जंहिं ते दुआ वेठी हुई। औरत अहिड़ी वीडियो रिकॉर्ड करण जी बि दावा कई आहे ऐं चयो त मूंखे दुआ जे वालिदेन जे वकील जिब्रान नासिर रोकियो आहे, पर जल्दी इहा वीडियो मां मंज़र आम ते आणींदसि। यूट्यूबर मूजिबि दुआ खट ते पंहिंजे वालिद ऐं नंढी भेण जूं तस्वीरूं ॾिसी रही हुई। ॿिए पासे दुआ जे घर मालिक जी भेण जो चवणु हो त उज़मा जे अचण ते ई दुआ जे साहुरनि खे ख़बर पइजी वई हुई, जंहिंखां पोइ हुननि ॿारड़ी खे मोटरसाइकिल ते रवानो करे छॾियो हो। ॿिए पासे हिकु ॿिए इंटरव्यू में साॻी औरत इहो बि चयो त खेसि दुआ जे घर मां आवाज़ ईंदा आहिनि त हू बंदि कमरे में रहणु नथी चाहे। हुन दावा कई त दुआ पंहिंजी ससु सां झेड़ो बि कयो हो, जंहिंखां पोइ दुआ खे नवां कपिड़ा वठी ॾिना विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।